छो बेतरसो थी पियो हाँ बिली मुते कुछ रहम कर कुछ मुझो कदर कर लोड़े लोड़े सजो ॾींहुं तुझो ये फकियूं पुटे पुटे सभा लाह निकरी आहिन बिली को चाहे जो कोप घुराए वो पिया चाहे जो कोप घुरा पिया अरे तुझो किनो बूथ सुबह साणन दुकान ते पवे तो वो मरीज ही कोन थो अचे हाँ साईं मां निभागो हाँ तड़े न था अचन खेचली ला त खीसो ही खाली थो करे छड़े बाकी मां थो करा त बरो थो चढ़ाई है ना हलण गाल बुध मुझे जिद जी भी तोखे खबर आ जी अज तो मुखे चाहे न पियारी ना बाहर निकरी सजे माण्हुनि खे तो बुधाया हलण छाजो हकीमा पाण जर्सी भंगोड़ी मवाली हिनखे कहिड़ी ख़बर त डॉक्टरी कदो आ ओ तुंहिंजी ॾिसां त इहा हले या क्लिनिक छा आज़रा हाणे मुंहिंजा ख्वाब बि तुंहिंजा ऐं मां बि तुंहिंजो पर मां त ख्वाब लाइण छॾे ई ॾिना बस हाणे ॿुधायो अथई मां ख्वाब ॾिसण शुरू कया आहिनि हाणे पंहिंजो हिकु घर हूंदो मां हूंदसि ऐं तूं हूंदीअ ऐं मां हूंदसि बस तूं ऐं मां तो चयो हुयो न असलम त भितिन खे बि कन थींदा आहिनि सो भितिन जा कन ज़ाहिर थिया आहिनि बाबो मुंहिंजी शकियो आहे बाबो न छो छा थो चवे थो त तुंहिंजे अंदर में शरीफ़ लाइ डिग फहियल आहे डिग त इहो कमु तो कयो आहे तो ये साबिती मिली त तीली ॾेई साड़े छॾींदुसि ये ॻाल्हियूं पोइ कबियूं पहिरियां तो मूंखे इहो ॿुधाए त हमले वारनि मां कंहिंखे को सुञाती कंहिंजो को आवाज़ या को पाशूलो हुननि उथण ई कोन ॾिनो अनवर सुते सुते ई पूरे करण जो प्रोग्राम हुयो हुआ त अलाए केर को शक को शोभो शक जी गुंजाइश ई कान्हे इहे बाबे साईं जा वड़ हूंदा शरीफ़ खे ॿियो केरु हथ लाईंदो छॾ यार तू चाचे नसुर लाइ अॼु पोयों हथ धोई पइजी वियो आहीं छो बचो जे बचो त शिकार मुंहिंजो असल में कल अज़रा खजड़ी हुई जेकॾहिं अज़रा हिते हुजे हा न त इहो ज़फ़र पंहिंजो नक रगड़ींदो हिते पहुचे हा हिते हिन में अज़रा जो कहिड़ो ॾोह कयो ज़फ़र ऐं लोड़े अज़रा इहो बि को इंसाफ़ आहे छा ज़फ़र जी सज़ा ज़फ़र खे ई मिलण खपे शमी असल में ज़फ़र जो साह अज़रा में जेस ताईं उनखे नाकेली न पवंदी तेस ताईं ज़फ़र सिधो कोन थींदो ज़फ़र न मूंखे टेढ़ो खपे न सिधो खपे ज़फ़र मूंखे मुअल खपे मां हाणे हुनखे बर्दाश्त नथी करे सघां ज़फ़र जे मौत खां पोइ मां सोग कंदसि अच्छा कपड़ा पाईंदसि ऐं उन खां पोइ मां तोसां मिलंदसि जीअं चवंदे तीअं कंदसि ठीक आहे तुंहिंजो इहो शर्त पूरो थींदो तमाम जल्द ॾिसजांइ इहो ज़फ़रड़ो तोखे ॻोल्हियो कोन लभंदो भला चोर के आसमान ता लथा होया छा छोरी आहे त प्यार करण जे लाइक़ हुनजी हिक मुर्कता हिक जान त छा 100 जानी हुजन तभी बिस्मिल्लाह या हसीना असा के हथ छो न आई हिन टिजणी ऐं केदीअ जे जार में कीअं फाती इहा छेण हिन का संभाल भी कोन अनवर
तू को हथ विझेस, तू को पिलो कर। शबाना मां रात वारे मामले ते अञा परेशान आहियां। न पेर न खुर, भला चोर के आसमान तां लथा हुया छा? ऐं जेकॾहिं आया या उन्हनि खे ज़मीन ॻी वई ऐं अची अची बि अज़रा जा कपड़ा बि खयूं ऐं गह बि खयूं। सोच शबाना सोच। मूंखे लॻे थो त अंदरां अंदरां को खाए थो, कुझु थी रहियो आहे अंदरां अंदरां। मूंखे त का ॻाल्हि नज़र कान आई आहे। छोकिरी मुंझल आहे, बस समझी न आहे सघी। मुंझल कोन्हे, खरी आहे, मूंखां धार रही आहे न, तॾहिं पतो कोन थो पए। नाज़ण वारे घर में रहंदी हुई, हुन कुझु कयो आहे, सोचियो आहे, मां शक जी पियो आहियां। तूं बि सफ़ा को मोगो आहीं। जेकॾहिं शक तो समझी त झटकर शादी कराए छॾींस, उन सां तुंहिंजो शक बि ख़तम थींदो ऐं हू बि वञी पंहिंजो घर वसाईंदी। अज़रा के पुथार, मर्द जी दिल में शक चङो न आहे। असलम सां शादी कंदी कोन ऐं आमद खे आउं ॾींदुसि कोन। माना त इहो भंडड़ लहंदो ई कोन। छोकिरी जवान आहे, सुहिणी आहे, सॼो जहान पियो आहे, किथे त रिश्तो हूंदो न। शबाना, शबाना तोखे ख़बर आहे न त पंहिंजनि खां सवाइ असां संग कयूं ई कोन। रवाजनि खे छॾे ॾे, रवाज त बस ईअं ई हूंदा आहिनि। भला काॾे कयांसि? हाँ ॿुधाए, तूं पुछी ॾे। मां कीअं पुछांस? माना त अञा शक वधे न साईं। शरीफ वारे हमले जी तोखे ख़बर आहे असलम? मां गलत सोचे नथो सघां। मां कंदुसि शरीफ ते हमलो? वैसे अब छा थियो अथई? मुंहिंजो छा फिटायो अथसि जो मां हुन ते हमलो कंदुसि? उहा बि मूंखे ख़बर पई आहे। उन जे करे त तो ते शक वियो अथमि। तव्हां ॿिन्ही खां सवाइ को टियों नथो थी सघे जेको शरीफ ते अहिड़ो गहरी वार करे। हिकु तूं, ॿियो दिलावर। पर दिलावर त भाउ अथसि, उहो छो न मथां हमलो कंदो? रेस हाणे तूं पोड़ो थी वियो आहीं। इहो भला मुमकिन आहे त भाउ ते हमलो करे? तूं ई ॿुधाए। इहो सोचण मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो, तव्हांजो न। त छा मुमकिन आहे, छा मुमकिन न आहे? तूं घणा ॾींहं मुंहिंजे मुंहं में धूड़ विझंदे? ॻाल्हि खुली न त बख़्श कोन कंदोसां। तंहिं करे तव्हांजो भलो ई नहीं में आहे। जेका हक़ीक़त मूंखे हींअर ई ॿुधाए छॾियो। मूंखे का ख़बर न आहे। बाक़ी दिलावर तुंहिंजो पुटु आहे, भले हुनखे अछो कर। उहो बचो थींदो ऐं पोइ अछनि कारनि जी ख़बर पइजी वेंदी। अनवर मूंखे जांच लही ॾे त उन ॾींहुं अज़रा जे घर केरु खड़ियो हो? मां त फिलहाल तोते पे सोचा ये केड़ा अबाबी लौड़ी आया। चुपचाप तोके धके मथा ही मथा उडामी विया। सोपी अनवर जे कमरे में। अनवर एतरो कमजोर कोने। छा थो चवण चाही तू? मुखे शक आ त इहो हमलो तोते न हुयो। ये शाहिंग मुखे मारण आया शरीफ। ठीक आ, जे मां कम अची वञा त मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुई। दोस्तीअ तां सिर ॾिनो अथमि अनवर, पर तोखे पेरा किथां जा था लॻनि? इन ॻाल्हि जी सिर्फ कमदार खे ख़बर हुई, उहो ई ॿुधाए सघे थो शरीफ। उहे ॿ ॼणा केर हुया जेके हिकु हंधि वेठल हुया? उथिया त ॿ विया ओभर तरफ़ अज़रा जे घर ऐं ॿ विया ओलह तरफ़। माण्हुनि शरीफ खे या मूंखे? शरीफ किथे मुंहिंजो कमदार विकामी त कोन वियो? प्यारा, मूंखे त तुंहिंजे हिन पुट जी सम्झ में ई नथी अचे। मां त समझाए थकजी पई आहियां। न खाए तो न पीए तो, सुकी कंडा थी वियो आहे। ज़रीना, जे दिलावर जहिड़े गुंडनि सां गॾु घुमंदो ऐं यारियूं रखंदो त सुख सां कीअं रहंदो?
कुछ करे त मन बहलजेसि न धंधो न धाड़ी। तो वरी कहिड़ी पुट लाइ कोशिश कई आ नौकरीअ जी धंधेधारीअ जी, ने पुलिस जी नौकरीअ में लॻाई सां तॾहिं बि सही हो। हाँ साईं, रिकॉर्ड भी मुड़स जो भलो सो पुलिस में थींदो भर्ती। अबा केड़ी गणती वरायो थई जो ये सफ़ा चुप लगो पियो ही, छा थियो थई? वाह, डी जो तो सफ़ा को बूथ ही न थो वणे, छा कजे सही? जे शरीफ रहियो त अज़रा मुंहिंजी कान थींदी। मूंखे हर हाल में अज़रा घुर्जे। कीअं मिलंदी? या शबाना वटां या ज़फ़र वटां। हाणे ॿिन्हीअ मां हिक खे पंहिंजो करणो ई पवंदो। शमी, अञा केतिरो सताईंदी? हाँ, इंतजार वधी वेकरो जहान थी वियो आहे। हाणे मूंखां बर्दाश्त नथो थिए। शमी, तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी थी वञ। तेतर मुंहिंजो अंग को नथो छुई सघे जेतर ज़फ़र जीअरो। मूं पाण खे हुनजी अमानत सम्झो आहे। छॾ यार, ज़फ़र ॿुधी ॿुधी मुंहिंजा त कन ई पची पिया आहिनि। ज़फ़र बेवफ़ाई जी अलामत आहे। जेको पंहिंजी धीअ ऐं पंहिंजी ज़ाल सां नथो निभाए, उहो भला तोसां छा निभाईंदो? तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहीं, मुंहिंजी अॻियां ज़फ़र जो ज़िक्र न कंदी कर। मूंखे हासिल तो करण चाही, मूंखे पंहिंजो तो करण चाही न, त पोइ तोखे ज़फ़र खे ख़त्म करणो पवंदो। जीअं मां अच्छा कपड़ा पायां, इद्दत में वियां ऐं पोइ तुंहिंजी थियां। के घड़ियूं हुनजी लाश ते वेही रोआं, बस हाणे मुंहिंजी इहा ई तमन्ना आहे। शमी, हाणे तोखे घणो इंतजार करणो न पवंदो। तुर्त ऐं तुर्त उहो ई थींदो जेको तूं चाहींदी। नाज़ण वटि रही छोरीअ जा लक्षण ई फिरी विया आहिनि। मूंखे त छक जे ओड़ा में उछले छॾियो अथसि। तूं ॿुधाए, उन राति काॾे वई हुई? मूंखे शक आहे त कंहिंसां मिलण वई हुई। ॾिस ज़फ़र ॾिस, आऊं सब कुछ बर्दाश्त करे सघां थी, पर ये ताना न। तोखे को भड़काए थो? ज़फ़र आऊं चवां थी कंहिंजी ॻाल्हियुनि में न अच। छो अची कल्ह थिड़ी अथई? मुंहिंजी मासूम धीअ ते इल्ज़ाम हणंदे तोखे कुछ थिए नथो? के घर जे पोयां सैंडलनि जा ईंदे वींदे निशान मिलिया आहिनि। मूंखे को बि वर्गलाए नथो सघे। तूं छोरीअ सां मिट आहीं, तूं बदिल आहींसि। मूंखे ॿुधाए त मां हाणे खां ई हुनजो बिलो करे छॾियां। सुभाणे पाणी तार थी वेंदो त पोइ छा कंदासीं? ॿुधाए, जेका हाणे खां ई थी भितियूं टपे, सुभाणे छा कंदी? कुझु सोच। धीअ लाइ अहिड़ा लफ़्ज़ कढंदे लॼ नथी थिए? अज़रा, ओ अज़रा, छोरी किथे मोई पई आई? अच ॾिस त तो ते केॾा इल्ज़ाम पिया लॻनि। जवाब ॾे न पंहिंजे पीउ खे। तुंहिंजो मग़ज़ ख़राब थियो आहे। तूं चरी आहीं। मां तोखां थो पुछां ऐं तूं छोकिरीअ खे थी विच में आणी। त पोइ ॿुध छोरी, हुन राति कंहिंसां मिलण वई? हा, ॿुधाए मूंखे, कंहिंसां बि भॻी वञी?